मटियारी खंड रोड स्टाफ वेझो मटियारी तालुके जे यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी जे ॻोठ मोहम्मद मूसा शोरो जे रहिवासियुनि ॻोठाणनि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद मूसा शोरो में उस्तादनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़ अली नवाज़ शोरो वकील भील मेमन कुमार हाजी गुलियो ऐं ॿियनि ॻोठाणनि जो चवणु हो त संदनि ॻोठ जे प्राइमरी स्कूल में काफ़ी वक़्त खां उस्तादनि जी खोट आहे, जंहिं करे केतिरा ई ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। 2 महीननि खां वधीक अरिसो गुज़रण बावजूदि स्कूल में वधीक उस्ताद मुक़ररु न थी सघिया आहिनि, जंहिं करे 200 खां वधीक मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। असां DO एजुकेशन मटियारी DC मटियारी समेत बाला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॾिना वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।